अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तफ़सील ऐं सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। छाजे करे हाणे ॿ ॾींहं खां पोइ तकरार ड्रामे जी किस्त ईंदी, एडवांस इन्फॉर्मेशन तव्हांखे ॾींदा हलूं उदासी टीवी यूट्यूब चैनल ते। दोस्तों तव्हांखे मां पोइ किस्त में ॿुधायो त मूसा मना करे छॾींदो मीर खे, इहा ई ॻाल्हि कंदो त मां इहो कमु कान कंदुसि। अञा हिते ड्रामो एंड थी वियो तव्हां ॾिठो, लेकिन तव्हां पूरी ॻाल्हि कोन ॿुधी। अञा मूसा मीर जी मुलाक़ात हली रही हुई। अॻिते हाणे इहा हिननि जी छा कहाणी थींदी दोस्तों, जेका नेक्स्ट एपिसोड ईंदी उन में तव्हां ॾिसंदो त मीर खे मूसा बिल्कुलु मना करे छॾींदो, नैना उन जे हवाले कोन कंदो ऐं इहा ई ज़िद ते मूसा चढ़ी ईंदो। मीर बि इन ज़िद ते चढ़ी ईंदो त तोखे नैना खे वापसि करिणो पवंदो या कुझु बि, मां इहो ॻाल्हि नथो ॿुधणु चाहियां। ऐं मूसा इहा ई ॻाल्हि कंदो जॾहिं मुंहिंजी भेण अगवा तूं करे खणी वियो ऐं नवाब खान जॻह वञी फिटा कई हुई तॾहिं तोखे ख़बर न पई पवे। हाणे जॾहिं तुंहिंजी भेण नवाब खान अगवा कई आहे त हाणे छो ट्रपा ॾींहुं तो, छो तड़पी थो? असां बि ईअं तो वांगुरु तड़पिया हुआसीं। मूसा खे पुराणियूं ॻाल्हियूं मीर खे मूसा पुराणियूं ॻाल्हियूं यादि ॾियारींदो ऐं मीर खे सफ़ा ईअं सिधो करे छॾींदो ऐं मीर पोइ बि न मुड़ंदो, चवंदो न इहो क़दम खणणु। दरिया खान खे वरी हू चवंदो। अहिड़े हिसाब सां इन्हनि जी दोस्तनि जी पाण में छिक छिका हलंदी। इन शइ जो नवाब खान भरपूर फ़ाइदो वठण जी कोशिशि कंदो ऐं नवाब खान इहा कोशिशि कंदो त इहे ॿई जीअं विढ़नि ऐं जेको आहे मां जो फ़ाइदो खणा। सिजावर खान जी ॾिसंदो तव्हां नेक्स्ट एपिसोड में नवाब खान सां मुलाक़ात थी वेंदी ऐं आहिस्ता आहिस्ता हिन जी दोस्ती जूं ॻाल्हियूं शुरू थींदियूं, लेकिन हिक ॿिए जी दिलि में हिननि खे नांग वेठल हूंदा। ॿाहिरियों त इहे दोस्ती कंदा पाण में, लेकिन दिलि में हिक ॿिए जे लाइ खॾूं खोटींदा नवाब खान ऐं सिजावर खान। ऐं हाणे नवाब खान सिजावर खान जॾहिं दोस्ती करे वेंदो त पोइ निशानो उनजो सिर्फ़ु भावल, मूसा, मीर ऐं दरिया खान इहे ई हूंदा ऐं अॻिते हली इन्हनि खे वॾो नुक़सानु ॾियण जी पूरी कोशिशि कंदो। लेकिन नैना जी जेका ॻाल्हि आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे में, जीअं मीरा जो मसइलो हली रहियो आहे ज़िद ते, त हे बि ईअं ई ज़िद साॻी आहे हिन कहाणी में। हिन ड्रामे में वरी नैना जो मसइलो आहे। बहरहाल अॻिते हली इहे कहाणियूं तव्हांजी सॼियूं कहाणी जेका मां ॿुधाई नेक्स्ट एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हां वीडियो असांजो एसी ताईं ॾिठो आहे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।